ज़िंदा सा क़ौम रहंदी जंहिंजी ज़ुबान ज़िंदा पंहिंजी जे क़ौम ज़िंदा सारो जहां ज़िंदा सिंधी रखज तूं साबित सिंधी ज़ुबान सां नातो जेसीं ही चंड तारा ऐं आसमान ज़िंदा। अहिड़ियुनि ख़ूबसूरत सिटनि जो ख़ालिक अर्जन हासिद अॼु देहांत करे वियो। सिंधी गज़ल जे नामवर शाइर अर्जन हासिद जो असुलु नालो अर्जन ॾेठानंद तनवाणी हो, जेको 7 जनवरी 1930 ईस्वी ते कराची में पैदा थियो, पर हिन बालकपण जा ॾींहं ज़िले नौशारो फिरोज़ जे कंडियारे शहर में गुज़रिया। हुन पंचायती हाई स्कूल कंडियारे मां 1947 ईस्वी में मैट्रिक पास कई। संदसि शादी विरहाङे खां अॻु सिंध में ई थी। विरहाङे खां पोइ 4 जनवरी 1948 ईस्वी ते हू हिंदुस्तान लॾे वियो। 8 डिसंबर 1948 खां पोस्ट खाते अहमदाबाद में मुलाज़िम थियो, जितां 31 जनवरी 1988 ईस्वी ते रिटायर थियो। अर्जुन हासिद शाइरी जी शुरूआत 1956 ईस्वी में कई ऐं हासिद तख़ल्लुस कमु आंदाई। हासिद तमामु बहितरीन गज़ल लिखिया ऐं गज़ल गो शाइर तौरु पंहिंजी सुञाणप पैदा कई। संदसि 6 शाइरी मजमूआ सवासन जी सुरहाण, पत्थर पत्थर कंडा कंडा, मेरो सिज, मोगो, उञ ऐं साई पटिजे शाया थियल आहिनि। 1985 ईस्वी में किताब मेरो सिज ते खेसि मरकज़ी साहित्य अकेडमी पारां एवॉर्ड मिलियो। हू 2004 में सिंध घुमण आयो ऐं जॾहिं पंहिंजे शहर कंडियारे पहुतो त घर खे ॾिसी ज़ारो क़तार रुनो हो। अर्जुन हासिद जा 100 खां वधीक गीत ऐं गज़ल मुख़्तलिफ़ गुलूकारनि ॻाया आहिनि, जेके इंडिया जे मुख़्तलिफ़ रेडियो स्टेशन तां नशिर थींदा रहिया आहिनि। संदसि शहरी मजमूआ भारत जे यूनिवर्सिटियुनि में टेक्स्ट बुक तौरु मंज़ूर कयल आहिनि। संदसि रचनाउनि जो गुजराती, हिंदी, उर्दू ऐं अंग्रेज़ी में तर्जुमो थियो आहे। संदसि फ़न ऐं हयातीअ ते अर्जुन हासिद हिकु इब्यास नाले किताब प्रेम प्रकाश तरतीब ॾिनो हुयो, जॾहिं त श्याम राम रखियाणी पिणु अदबी ख़िदमतुनि ते अदबी छंड जे नाले सां हिकिड़ो किताबड़ो छपायो हुयो। हिंद ऐं सिंध जे इन बहितरीन गज़ल गो शाइर जे साह जो सॻो 26 डिसंबर ते टुटी पियो।